तंगवाणी में वधंदड़ बदमनी खिलाफ एसटीपी तंगवाणी तरफां वेन टर्मिनल भरसां पुल ते अॼु खां 3 ॾींहनि जी अलामती बुख हड़ताल जंहिंमें सियासी समाजी माण्हुनि वॾे तादाद में शिरकत कई। एसटीपी ज़िले जे अॻवान अकरम खान बाचकाणी, तालके तंगवाणी जे सदर गुलाम हुसैन ॾाहाणी, इमामबख्श सिंधी, महताब मलिक, असगर अली ॾाहाणी ऐं शरबत नंदवाणी ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अमन अमान जी सूरत हाल अफ़सोस जोगी थी वई आहे। हर रोज़ चोरियूं धाड़ा मामूल बणिजी विया आहिनि। तंगवाणी ऐं ॿियनि थाणनि जी पुलिस ॾोहारनि अॻियां बेवस बणिजी वई आहे। हितां जा चूंडियल नुमाइंदा बि इन हर रोज़ जे ज़ुल्म ख़िलाफ़ चुप जो रोज़ो रखियूं वेठा आहिनि। सम्झ में नथो अचे त हितां जी अवाम जी जान और माल जी हिफ़ाज़त आख़िर केरु कंदो। हुननि चयो त जेसीं ताईं हितां जो अमन बहाल न करायो वेंदो तेसीं ताईं एसटीपी तंगवाणी तरफ़ां अमन अमान लाइ जदोजहद जारी रहंदी। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।